अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त खेसि पुट खां पघार न वठण ते नाहिल करे पार्टी सदारत तां बि हटाए वियो। खेसि अॼु ताईं सम्झ में नथो अचे त सदन हुकूमत जो तख़्तो ऊंधो छो कयो वियो। टे माण्हू 25 करोड़ अवाम जी नुमाइंदगीअ खे कीअं कढी सघनि था। नुमाइंदे खे अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी ऑडियो वटसि मौजूदु आहे। साकिब निसार चयो त पीटीआई बानी खे आणो आहे। छा साकिब निसार जी ऑडियो लीक्स जो एहतसाब न थियणु घुरिजे। चीफ जस्टिस थींदड़ जज वक़्त खां अॻु इस्तीफ़ा ॾेई छो भॼी वियो आहे। जस्टिस मज़ार नक़वी एतिरियूं मिल्कियतूं किथां ठाहियूं आहिनि। पीटीआई बानी संदसि पुठीअ में छुरो हयो। हू बनी ॻाल्हा हली वियो त 15 किलोमीटरनि जो रोड ठाहिण जो मुतालबो कयो वियो। ॻाल्हियुनि खां पोइ लंडन में साज़िश करे धरणो हयो वियो। हुन नेब में बिना कंहिं सबबु पेशियूं भोॻियूं आहिनि। मुख़ालिफ़नि खे बि ख़बर पवणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क खे बहरान मां न कढण ईंदड़ नसुल कॾहिं बि माफ़ न कंदो। महांगाई ऐं कर्ज़नि समेत मुल्की मसइला पहाड़ वांगुरु आहिनि। नवाज़ शरीफ़ पंहिंजी सलाहियत ऐं तजर्बे सां मुल्क खे बहरान मां कढी सघे थो। नवाज़ शरीफ़ खे हथकड़ियूं हणण जो मंज़र कॾहिं बि विसारे नथो सघिजे। मार्शल लॉ लॻाए हुक्मनामो जारी करे क़ाइद खे पार्टी खां अलॻि कयो वियो। नवाज़ शरीफ़ ते ज़ुल्म दौरान आईन ऐं कानून जी लताड़ कई वई। पार्टी सदारत जी अमानत नवाज़ शरीफ़ खे वापसि करणु इत्मीनान जोॻो अमल आहे। शरीफ़ ख़ानदान सां थियल वर्ता तारीख़ जो हिसो हूंदो। मुस्लिम लीग नून वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे वक़्ती सदर नामज़द करे छॾियो। 28 मई ते नवाज़ शरीफ़ खे पार्टी जो सदर चूंडियो वेंदो। मीडिया खे तौहीन अदालत ते ॿधल मवाद नशर करण खां पासो करणु घुरिजे। अदालत जी तौहीन ते ॿधल मवाद नशर कंदड़ बि अदलिया जी तौहीन करे रहिया आहिनि। सरासरी तौर फैसल वाडा ऐं मुस्तफ़ा कमाल जी प्रेस कॉन्फ्रेंस तौहीन अदालत आहे। ॿिन्ही खे 2 हफ़्तनि अंदरि वज़ाहत पेश करण जो मौक़ो फराहम कयो वञे। सुप्रीम कोर्ट फैसल वाडा ऐं मुस्तफ़ा कमाल केस जो लिखत हुक्मनामो जारी करे छॾियो। किर्गिस्तान में मक़ामी माण्हुनि ऐं परॾेही शागिर्दनि में झेड़ो। पाकिस्तानियुनि समेत परॾेही शागिर्दनि जी हॉस्टलुनि ते हमला भञटा। केतिराई शागिर्द ज़ख़्मी। छिक आणण सबबि फौज मुक़ररु। पाकिस्तानी सफ़ीर जूं चवणु आहे त विगोड़नि में 14 परॾेही शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। विगोड़े हमलनि दौरान परॾेही शागिर्दनि जे 6 हॉस्टलुनि ते हमला कया। इंतिहा पसंद हॉस्टलुनि खां सवाइ शागिर्दनि जे ॿियनि रिहाइश गाहनि ते बि हमला कया। किर्गिज़ हुकूमत क्रैक डाउन करे 4 विगोड़ी गिरफ़्तार कया आहिनि। किर्गिस्तान बाबति सोशल मीडिया ते ईंदड़ इतला दुरुस्त न आहिनि। पाकिस्तानी शागिर्द शाहज़ेब जी हालत हाणे ख़तरे खां ॿाहिरि आहे। किर्गिस्तान में विगोड़नि दौरान फाथल शागिर्दनि में उमरकोट वासी शागिर्दियाणी वर्षा गुजर भी शामिल। संदसि वालिद खुशहाल जो चवणु आहे त हू पंहिंजी न्याणी जी वापसी लाइ टिकट जा पैसा भरण लाइ तयारु आहिनि। हुकूमत संदन मदद करे। किर्गिस्तान जूं हालतूं ख़राब थियण सबबि संदन न्याणी ज़हनी दबाव जो शिकार आहे। गिम्स में 1000 कामयाब जेरे जी पेवनकारी मुकमल थियण ते तकरीब। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध सरकार अवामी ख़िदमत लाइ हर वक़्तु तयारु आहे। गिम्स जो इदारो अवाम लाइ वॾी नेमत खां घटि नाहे। मुफ़्त जेरे जी पेवनकारी अवाम जी तमामु वॾी ख़िदमत आहे। इदारे खे वधीक बहितर करण लाइ इज़ाफ़ी फंड फराहम कया वेंदा। संगरार मां अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी जे ज़िंदा ऐं ॿिए सूबे में हुजण जा सबूत मिली विया। JIT नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी बाबति कोशिशूं तेज़ करे छॾियूं। 100 खां वधीक माण्हुनि जा बयान कलबंद। बयाननि जी रोशनी में जांच जो दाइरो वसी। नींगरी सिंध न पर कंहिं ॿिए सूबे में क़ैद हुअण जो इंकिशाफ। इंसानी हक़नि जे खाते कराची जे इलाइक़े डिफेंस में नींगरी प्रिया कुमारी सां ज़्यादती खां पोइ क़त्ल जो नोटिस वरितो। वाक़े जी जांच लाइ JIT जोड़ण SSP ॾखिण SHO दक्षिणा ख़िलाफ़ कार्रवाई जी सिफ़ारिश। IG सिंध खां मोबाइल फोन्स जी फॉरेंसिक रिपोर्ट 10 ॾींहनि अंदरि तलब। मेडिकल बोर्ड जोड़े नींगरी जो पोस्टमार्टम कराइण जी बि हिदायत। ऐं इंग्लैंड ख़िलाफ़ पहिरीं T20 मैच में बि तजर्बा करण जो फ़ैसिलो। क़ौमी क्रिकेट टीम में 3 तब्दीलियुनि जो इम्कान। ओपनर साइम अयूब खे बि ड्रॉप करण जो फ़ैसिलो।